अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर जंहिं घर में इमामुल अंबिया से आरामी आहिनि क़यामत तक इहो हुजरो मुबारक अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा साईं जे हिस्से में आहे। अम्मा साईं जो घर इमामुल अंबिया ज़िंदगी जूं दुनिया वारियूं आख़िरी घड़ियूं इन्हे हुजरे में गुज़ारियूं। अल्लाह सां मुलाक़ात बुरको वटायूं वरी अल्लाह खे इहो हुजरो एॾो प्यारो जो वरी इमामुल अंबिया खे अल्लाह साईं क़यामत ताईं इन्हे हुजरे में रहायो। केर मञे तॾहिं में महबूब मोहम्मद करीम इन्हे हुजरे में, केर न मञे तॾहिं में इमामुल अंबिया क़यामत ताईं इन्हे हुजरे में। इहो ई हुजरो भागन वारो आहे जो इमामुल अंबिया साईं अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घर में हूंदा। जिब्रील क़ुरान मजीद खणी ईंदो। इहो हुजरो मुबारक, इहो ई हुजरो मुबारक आहे जंहिंजे मथां साओ गुंबद कुबो ठहियल आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला ॼणो त मदीने खे जन्नत बणाए छॾियो आहे। केर मञे तॾहिं हुजरो अम्मा साईं जो इहो हुजरो आहे जाते अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणी आयशा सिद्दीक़ा सां मिलण ऐं पंहिंजी ॼाटे मोहम्मद करीम जी ज़ियारत करण जे लाइ इन हुजरे में ईंदा। इहो ई हुजरो आहे जाते अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नत जी राणी उहा पंहिंजे अबे ऐं पंहिंजे अमड़ जी ज़ियारत लाइ इन हुजरे में ईंदी। इहो उहो हुजरो आहे जंहिंमें आख़िर में अबू बकर सिद्दीक़ जे लाइ इन हुजरे जो दरवाज़ो खुलियो, उमर साईं जे लाइ दरवाज़ो खुलियो। अल्लाह ताला महबूबन करीमन सां उन्हनि ॿिनि साथियुनि खे गॾु राहियो। केर मञे तॾहिं बि सोणो अबू बकर उमर मुस्तफ़ा सां रोज़े में, केर न मञे तॾहिं बि सोणो उमर साईं सोणो अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा सां रोज़े में। फ़ैसिलो तोखे करणो आहे त रोज़े ते रहमत वसंदी या ॿियो कुझु बि हूंदो आहे। अल्लाह ख़ुदा उन्हनि जी शान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शेर तमामु क़ीमती, थोरो तवजो बोलन त मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इमामुल अंबिया साईं जो दर मुबारक बि मस्जिद जे सहन में खुलंदो। साईं जॾहिं वेठल आहिनि मस्जिद घर खां ॿाहिरि त मस्जिद में, मस्जिद खां घर ॾे वञनि त घर में दरवाज़ो विच ते फ़र्क़ु इहो कि मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां इन घर मां मस्जिद में दाखिल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इन घर मां मस्जिद में दाखिल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी
दिसी पंहिंजे बाबा के खुश थींदी हूंदी अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी दिसी पंहिंजे बाबा के खुश थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणी ते बेहद इन घर के एजाज़ आला मुक़द्दर इन घर के एजाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जी मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जी मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर जो सिद्दीक़ ले दर खुली वियो इन घर जो सिद्दीक़ ले दर खुली वियो इन घर में फारूक के घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ ले दर खुली वियो इन घर में फारूक के घर मिली वियो रफ़ीक़ा इन घर जो रुतबो घणो ई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अबू अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर जंहिं घर में इमामुल अंबिया सी आरामी आहिनि क़यामत तक इहो हुजरो मुबारक अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा साईं जे हिस्से में आहे अम्मा साईं जो घर इमामुल अंबिया ज़िंदगी जूं दुनिया वारियूं आख़िरी घड़ियूं इन हुजरे में गुज़ारियूं अल्लाह सां मुलाक़ात बुरको वटायूं वरी अल्लाह खे इहो हुजरो एॾो प्यारो जो वरी इमामुल अंबिया खे अल्लाह साईं क़यामत ताईं इन हुजरे में रहायो